हिन वीडियो में असां खां पुछियो वियो आहे त ग्रेटेस्ट कॉमन डिवाइज़र यानी वॾो आम पूरो वंडींदड़ 20 ऐं 40 जो छा आहे? या ॿिए लफ़्ज़नि में चइजे कि GCD या वॾो आम पूरो वंडींदड़ 20 ऐं 40 जो हिकु सवालिया निशान आहे। ग्रेटेस्ट कॉमन डिवाइज़र ॿुधण में वॾो फैंसी लफ़्ज़ लॻे थो, पर इन जो सादो मतिलबु इहो आहे कि को अहिड़ो अंगु जेको 20 ऐं 40 ॿिन्ही खे वंडे सघे। हाणे हिते हिकु ॻाल्हि वाज़िह आहे कि 20 40 खे पूरी तरीक़े सां वंडे थो, यानी 20 40 जो जुज़ो आहे, या हिन खे ॿिए तरीक़े सां चऊं कि 40 20 जो मल्टीपल आहे। त हाणे सभ खां वॾो जुज़ो जेको 20 ऐं 40 ॿिन्ही खे वंडे सघे उहो 20 आहे, छाकाणि त 20 हूंदो आहे 20 ज़रबिया 1 ऐं 40 हूंदो आहे 20 ज़रबिया 2। असां जवाब में 20 लिखी सघूं था। अचो त हाणे कुझु ॿिया मिसाल हल कयूं। हाणे असां खां पुछियो वियो आहे कि व्हाट इज़ ग्रेटेस्ट कॉमन डिवाइज़र यानी वॾो आम पूरो वंडींदड़ 10 ऐं 7 जो छा आहे? ठीकु आहे, त हाणे हिन खे असां पने ते हल कयूं था। हाणे असांखे ॻोल्हणो आहे कि वॾो आम पूरो वंडींदड़ 10 ऐं 7 जो। असांखे हिन खे ॿी तरीक़े सां लिखी सघूं था कि GCD ग्रेटेस्ट कॉमन डिवाइज़र छाजो? पहिरियों अंगु असांजो 10, ॿियो अंगु असांजो कहिड़ो आहे 7। त 10 ऐं 7 जो असांखे GCD मालूम करणो आहे। हाणे असां हिन खे हल करण लाइ ॿिन्ही अंगनि जा जुज़ा मालूम कंदासीं। पोइ हुन में ॾिसंदासीं कि ॿिन्ही जुज़नि में आम कहिड़ा आहिनि, त आम जुज़ा ॻोल्हींदासीं। हाणे पहिरियों असांजो अंगु कहिड़ो आहे? असां वटि 10 आहे, 10 ऐं 10 जा जुज़ा लिखो ऐं 10 जा जुज़ा असां ग्रुप में लिखी सघूं था। हाणे असां 10 खे ज़ाहिर करे सघूं था 2 ज़रबिया 2 खे छॾियो, 1 खां शुरू कयो त 1 ज़रबिया 10 10 थींदा, वरी पोइ 2 ज़रबिया 5 उहे बि 10 थींदा। त हाणे 1 2 5 ऐं 10 10 जा जुज़ा मिली विया असांखे। हाणे इहे सभु हुया 10 जा डिवाइज़र यानी वंडींदड़। कॾहिं कॾहिं इहो GCF लिखियलु हूंदो आहे, माना फैक्टर यानी जुज़ा। हाणे ॿियो अंगु असां वटि आहे 7। 7 हिकु मुफ़रिद अदद आहे, त 7 जा जुज़ा थींदा 1 ऐं 7 ख़ुदि। त हाणे सभ खां वॾो आम जुज़ो या ग्रेटेस्ट कॉमन फैक्टर 10 ऐं 7 जो कहिड़ो आहे? त हिते हिकु आम जुज़ो हिकिड़ो ई आहे 1। त ग्रेटेस्ट कॉमन फैक्टर या वॾो आम पूरो वंडींदड़ 10 ऐं 7 जो असां वटि जवाब में अचे थो 1। त हाणे असां पंहिंजो जवाबु असुल जॻह ते लिखूं त असां 1 लिखी जवाबु चेक कंदासीं। अचो त हिकु ॿियो मिसाल कयूं। त हाणे असां खां पुछियो वियो आहे कि वॾो आम पूरो वंडींदड़ 21 ऐं 30 जो छा आहे? हिकु ॿियो तरीक़ो लिखण जो आहे कि GCD। असांजा हिते कम वारा 2 अंग आहिनि 21 ऐं 30। अचो त हाणे हिनखे हल कयूं। GCD या मां हिनखे लिखी सघां थो GCF ग्रेटेस्ट कॉमन फैक्टर या HCF लिखंदा आहियूं कॾहिं कॾहिं हाईएस्ट कॉमन फैक्टर। अंग आहिनि असां वटि 21 ऐं 30। इन करण जा 2 तरीक़ा आहिनि। पहिरियों तरीक़ो असां जेको पोयनि सवालनि में करे आया आहियूं, जुज़ा लिखी करे पहिरियों उन सां हल था कयूं तकड़ में। अचो हाणे पहिरें अंग 21 जा जुज़ा लिखूं। 21 जुज़ा कहिड़ा आहिनि? 1 हिनखे जोड़ण में लिखूं 1 ज़रबिया 21 21, 3 ज़रबिया 7 इहो बि 21 थींदो। इहे सभु हुया 21 जा जुज़ा। अचो हाणे 30 जा जुज़ा लिखूं। हाणे 30 खे असां लिखी सघूं था 1 ज़रबिया 30 30, 2 ज़रबिया 15 इहो बि 30 थींदो। ॾिसो थोरी जॻह खुटिजे थी, इनखे मिटाए करे थोरो परे परे करे लिखूं था। त हाणे 1 ज़रबिया 30 30, 2 ज़रबिया 15 इहो बि 30, 3 ज़रबिया 10 इहो बि 30, 4 जो खोड़ो नथो लॻेसि, 5 ज़रबिया 6 इहो बि 30 थींदो। त हाणे 1 2 3 5 10 15 ऐं 30 इहे सभु 30 जा जुज़ा या फैक्टर या डिवाइज़र चइजो। हिन में आम जुज़ा ॻोल्हियूं त 1 आम जुज़ो आहे, ॾिसो 3 बि हिकु आम जुज़ो। असां आम जुज़ा कहिड़ा मिलिया 1 ऐं 3। त हाणे ग्रेटेस्ट कॉमन डिवाइज़र या वॾो आम पूरो वंडींदड़ ॿिन्ही में या आम जुज़ो जेको ॿिन्ही खे वंडे उहो कहिड़ो आहे? उहो असां वटि आहे 3। असांजो जवाबु कहिड़ो आयो? 3 आहे। हाणे हिन जो ॿियो तरीक़ो इहो आहे कि हिन जा मुफ़रिद जुज़ा मालूम करे हुनखे ज़रबी सूरत में लिखूं। हाणे 21 जा मुफ़रिद जुज़ा आहिनि 3 ज़रबिया 7, त 3 ज़रबिया 7 थी वेंदो असांजो 21। अचो हाणे 30 जा मुफ़रिद जुज़ा लिखूं। हाणे असां 30 खे लिखी सघूं था, ॾिसो 3 ज़रबिया 10 30, 10 खे अॻिते असां वधीक लिखूं था 2 ज़रबिया 5 10। असां वटि हर को मुफ़रिद जुज़ा लिखियल आहे 3 2 5 30 जा ऐं 3 ऐं 7 21 जा। हाणे इन में कॉमन या आम जुज़ो कहिड़ो आहे? आम ॾिसो आहिनि इहे सभु मुफ़रिद अंग जेके आहिनि सभु मुफ़रिद आहिनि। इन सभिनी में आम अंग कहिड़ो थियो? 3। त हाणे असां चई सघूं था कि वॾो आम पूरो वंडींदड़ यानी ॿिन्ही अंगनि में आहे 3। अगरि हिन मां कुझु बि आम या कॉमन न हुजे हा त असां चऊं वॾो आम पूरो वंडींदड़ हुजे हा 1 असांजो, ऐं GCD हुजे हा 1।
अचो त तव्हांखे हिकिड़ो हाणे हिकु ॿियो मिसाल करायां त तव्हांखे इहा ॻाल्हि वाज़े थिए त हे ॿियो तरीक़ो जेको असां कयोसीं कीअं कयोसीं। हाणे मिसाल तौरु असां जेके अंग हुया, मिसाल कयो त असां 21 ऐं 30 न आहिनि, असां लिखूं था GCD, त असां नओं अंग हिकिड़ो खणूं था, मिसाल 105 ऐं ॿियो अंग 30 रहण था ॾियूं त लिखूं था 30। हाणे असांखे खपे वॾो आम पूरो वणींदड़ 105 ऐं 30 जो। त हाणे असांखे मुफ़रत जुज़ा लिखणा आहिनि 105 जा, त 105 जा मुफ़रत या प्राइम जुज़ा थींदा। हाणे ॾिसो 105 पंजनि सां त पूरो पूरो वंडिबो, छाकाणि त आख़िर में 5 त हिनखे लिखी सघूं था 5 ज़रबिया 21 105। 21 वधीक असां लिखी सघूं था 3 ज़रबिया 7। त 105 जा असांखे मुफ़रत या प्राइम जुज़ा मिली विया, कहिड़ा कहिड़ा? 3 ज़रबिया 5 ज़रबिया 7। त 3 ज़रबिया 5 ज़रबिया 7 पाण करे ॾिसो त तव्हांखे 105 ई मिलंदो। हाणे 30 जा मुफ़रत जुज़ा असांखे में ई पिया आहिनि, त 30 खे लिखी सघूं था 2 ज़रबिया 3 ज़रबिया 5। त हाणे ॿिन्ही में वॾो आम पूरो वञींदड़ कहिड़ो आहे? हाणे इन ॿिन्ही में आम ॾिसो, आम 3 ॿिन्ही में आम ऐं 5 बि ॿिन्ही में आम, त इन में वॾो आम पूरो वणींदड़ कहिड़ो थींदो? हाणे वॾो आम पूरो वणींदड़ इन तरीक़े सां थींदो, इन ॿिन्ही जो ज़र्ब। त 3 ज़रबिया 5 घणा थो थिए? 3 ज़रबिया 5 थिए थो 15। GCD 105 ऐं 30 जो थींदो 15। असां हाणे हिनखे ॿिनि तरीक़नि सां हल कयोसीं। पहिरियों तरीक़ो की ॿिन्ही अंगनि जा जुज़ा मालूम करे उन में वॾो आम जुज़ो मालूम कयोसीं जेको मिले। ॿियो तरीक़ो हुयो की इनखे मुफ़रत अददनि में तोड़ियोसीं, मुफ़रत अददनि जो वॾो में वॾो सेट ठाहियोसीं। हाणे उन सेट मां उहे अंग जेके मिलिया उन्हनि खे पाण में ज़र्ब करे जेको अंग मिले पियो उहो असांजो थींदो GCD। हाणे इहे ॿई तरीक़ा हुया वॾो आम पूरो वणींदड़ मालूम करण जा।